सदर आसिफ अली ज़रदारी ईद नमाज़ अदा करण बाद ज़रदारी हाउस नवाबशाह में चूंडियल नुमाइंदनि सां मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान सदर आसिफ अली ज़रदारी चूंडियल नुमाइंदनि खां इलाइक़े में थींदड़ तरक़ियाती कमनि बाबति ब्रीफिंग वरिती आहे। मुलाक़ात में सियासी सूरतहाल ते बि ॻाल्हियूं कयूं वयूं। सदर आसिफ अली ज़रदारी पारां नुमाइंदनि खे इलाइक़े जा मसइला हल करण जूं हिदायतूं कयूं वयूं। डिप्टी स्पीकर गुलाम मुस्तफ़ा शाह, अली हसन ज़रदारी, ज़िया लंजार ऐं ॿियनि पिणु सदर सां मुलाक़ात कई। सदर आसिफ अली ज़रदारी ईद नमाज़ अदा करण बाद ज़रदारी हाउस नवाबशाह में चूंडियल नुमाइंदनि सां मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान सदर आसिफ अली ज़रदारी चूंडियल नुमाइंदनि खां इलाइक़े में थींदड़ तरक़ियाती कमनि बाबति ब्रीफिंग वरिती। मुलाक़ात में सियासी सूरतहाल ते बि ॻाल्हियूं कयूं वयूं। सदर आसिफ अली ज़रदारी पारां नुमाइंदनि खे इलाइक़े जा मसइला हल करण जूं हिदायतूं कयूं वयूं। डिप्टी स्पीकर गुलाम मुस्तफ़ा शाह, अली हसन ज़रदारी, ज़िया लंजार ऐं ॿियनि पिणु सदर सां मुलाक़ात कई। ब्रेकिंग न्यूज़ आहे वहां ताईं पहुचाई पिया। सदर आसिफ अली ज़रदारी ईद नमाज़ अदा करण बाद ज़रदारी हाउस नवाबशाह में चूंडियल नुमाइंदनि सां मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान सदर आसिफ अली ज़रदारी चूंडियल नुमाइंदनि खां इलाइक़े में थींदड़ तरक़ियाती कमनि बाबति ब्रीफिंग वरिती आहे। मुलाक़ात में सियासी सूरतहाल ते बि ॻाल्हियूं कयूं वयूं। सदर आसिफ अली ज़रदारी पारां नुमाइंदनि खे इलाइक़े जा मसइला हल करण जूं हिदायतूं कयूं वयूं। डिप्टी स्पीकर गुलाम मुस्तफ़ा शाह, अली हसन ज़रदारी, ज़िया लंजार ऐं ॿियनि पिणु सदर सां मुलाक़ात कई।